तो पैर पंहिंजी जाइ तां चुरी न सघंदा, हटी न सघंदो जेसी ताईं पंजनि ॻाल्हियुनि जो जवाब न ॾींदो। पंजनि ॻाल्हियुनि जो पुछाणो थींदो। कहिड़ियूं पंज ॻाल्हियूं? अन उम्रिही फीमा अफनाह। पहिरियों अलाह ताला पुछा कंदो बाना जेका उमिरि ॾिनी मां सा कहिड़नि कमनि में गुज़ारी। उमिरि अलाह जी नेमत आहे न, ज़िंदगी रब ॾिनी अलाह जी नेमत आहे न। रब पुछा कंदी त इहा जेका उमिरि तोखे ॾिनमि सा कहिड़नि कमनि में गुज़ारी हुई, छा कंदो हुए, रातियूं तुंहिंजूं कीअं गुज़रियूं, ॾींहं तुंहिंजा कीअं गुज़रिया, ज़िंदगी तो कहिड़नि कमनि में गुज़ारी। अॼु जल चरंदो थो वठी, अॼु गुनाहनि जा कम कंदो, भापी नथो। अरे अछड़ी दाढ़ी थी वई, मौत मथो अची वियो, अबे खे पंहिंजे हथनि सां पूरे आए, अमर खे पंहिंजे हथनि सां ढके आए। यार दोस्त जन सां चंबी मिलाए हलंदे उहे सवे दोस्त यार पंहिंजे हथनि सां पूरे आए, पर तुंहिंजी अखि न खुली त सुभाणे मूंखे ॿिए वञिणो। खुली अखि हथ साण तो यर कन खे दफ़न कयो तब को न तोखे तेरे जो असर थियो, को असर कोन थियो। पर याद रखजा ओ मुंहिंजा दा, ओ मुंहिंजा भाउ, उन रिहाड़े ते रब तोखे उमिरि जे बारे में हिकिड़े हिकिड़े ॾींहं जो हिकिड़ी हिकिड़ी राति जो तोखे पुछो। अॼु कहिड़ी राति आहे? अरबा जी रात आहे। हाँ अरबा जी रात आहे। ही केॾी ख़ुशि नसीब तुंहिंजी राति आहे जेका अल्लाह जे ज़िक्र में, हबीबन करीमन जे ज़िक्र में, दुरूद सलाम में, क़ुरान जी मजलिस में गुज़रे थी। हाँ पर के रातियूं तुंहिंजूं कंहिं ॿियनि कमनि में बि गुज़रियूं हूंदियूं। हिकिड़ी हिकिड़ी राति जो पुछाणो थींदो, हिकिड़े हिकिड़े ॾींहं जो पुछाणो थींदो। हाँ इहो पहिरियों सुवाल जवानी जे बारे में थींदो, ॿियो सुवाल, पहिरियों सुवाल उमिरि जे बारे में, ॿियो सुवाल थींदो अन शबाबिही फीमा अबला। ॿियो सुवाल जवानी जे बारे में थींदो बाना जवानी जेका ॾिनी मां सा जवानी कहिड़नि कमनि में तो गुज़ारी हुई। जवानी रब जी नेमत आहे न, आहे न नेमत। हर तरह जूं सघ ताक़त कुवत अल्लाह ताला कई नेमतूं जवानी में ॾिए थो। हाँ पर जवानी जो नशो जेॾी महिल चढ़ंदो आहे त पोइ उन अंध में ख़बर नथी पए, मिसकीननि ग़रीबनि जा लोढ़ा लताड़ींदो वठी, ज़ुल्मनि जा कम कंदो वठी, बेहयानि जा कम कंदो वठी। हाँ पर तोखे अदब न रहियो, मदीने वारे साईं जे शान में भौंकंदो ई गुस्ताखियूं कंदो वठी। हाँ इहो तुंहिंजो ईमान आहे? हाँ हुज़ूर जे शान में घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हायो, असां जहिड़ो बशर फलाणो हीअं हैफ़ हुजे तुंहिंजी हाल में। हाँ या कहिड़ी तो दीनदारी हथ कई आहे, कहिड़ो तो इस्लाम हथ कयो आहे जो अरबी घोट जेको बेऐब ज़ात मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम, खुदा जो कसम मुंहिंजे महबूब में को ऐब आहे ई न। खुलिक़्त मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन कअन्नक क़द खुलिक़्त कमा तशा। मुंहिंजा महबूब तूं ऐबनि खां अहिड़ो पाक पैदा कयो वियो आहीं जो तो में तुंहिंजी ज़ात में को ऐब आहे ई कोन। अल्लाह ताला तोखे तुंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ ठाहे छॾियो। हाँ अॼु गुस्ताखियूं तो करी, हुज़ूर जे शान में घटि वधि लफ़्ज़ तो ॻाल्हाई, पर इहो बि पुछाणो थींदो ई। टियों सुवाल थींदो अन मालिही मिन ऐन इक्तसब। माल जे बारे में पुछा थींदी त माल किथों कमायो हुई। पैसा, दुनिया, दौलत, धन, ज़र, ज़ेवर, मटियूं, मिल्कियतूं जेके हथ कई से हथ तो किथों कयूं हुयूं, पाई पाई जो पुछाणो थींदो। ॻाल्हि सम्झ में अचे थी कि न? चौथो सुवाल थींदो अन मालिही फीमा अनफक़तहू। माल जे बारे में पुछाणो थींदो त माल खे तो कहिड़नि कमनि में ख़र्च कयो। अॼु तुंहिंजा पैसा ॿीड़ियुनि में सड़ी विया, हाँ काॾे विया? ज़िनाउनि में, नशनि में, गंदाइनि में, टीवियुनि में, चकुलनि में, बेहयाई जे कमनि में हिलाल पैसो हराम बणाईंदो थी न। इहो पुछाणो थींदो पाई पाई जो। पंजो सुवाल थींदो व अन अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह ताला जल्ल शानो फरमाईंदो, दुरूद मुंहिंजे दिल पर, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद।
मुहम्मद वमादा अमिल फीमा अलिम। पंहिंजो पुछाणो थींदो त जेकी ॻाल्हियूं तो ॼातियूं इल्म पढ़ी वाइज़ ॿुधई नसीहतूं ॿुधई उन्हनि ते अमल बि कंदो हुओ या न? वाइज़ ॿुधी तकरीर ॿुधई नसीहतूं ॻाल्हियूं ॿुधई उन ते अमल कई या न? अॼु तकरीर ॿुधींदो न, क़ुरान ॿुधींदो न पियो। हाणे तुंहिंजे मथां लाज़िम आहे हिन क़ुरान खे ॿुधी उन ते अमल कर। जेकॾहिं अॼु क़ुरान ॿुधी ऐं अणॿुधो बणाई त इहो बि पुछाणो थींदी हे जो ॻाल्हियूं क़ुरान जूं तो ॿुधियूं छो न तो हुनजे मथां अमल कयो? हे 5 ॻाल्हियुनि जो पुछाणो थींदो। जेसी इहे जवाब न ॾींदे तेसी ताईं तुंहिंजा पेर पंहिंजी जाइ तो चुरंदा ई। 50,000 साल जो ॾिहाड़ो उन धरती जे मथां ख़ुदा जे कहारी दरबार में तोखे बीहणो पवंदो। हाणे तूं दिलि ते हथ रख, पंहिंजो पाण खां पुछ त तो इहे 5 ॻाल्हियुनि जो कहिड़ो जवाबु ठाहियो। उमिरि तुंहिंजी किथे गुज़री आहे, जवानी तुंहिंजी कहिड़नि कमनि में गुज़री वई? मूंखे ॿुधा त तो माल किथां कमायो, माल तो किथे ख़र्च कयो, वाइज़ नसीहतूं ॿुधी उन्हनि ते तो अमल केतिरो कयो? जवाब तूं ॿुधा, पंहिंजे दिलि खां पुछ ॿुधा जवाब तो छा कयो आहे? ॻाल्हि सम्झ में आई आहे न? पर मुंहिंजा सुहिणा हबीब फरमाइनि था इन ॾिहाड़े ते जॾहिं क़यामत जे हशरगाह वारे ॾिहाड़े ते का बि छपर ऐं छांव न हूंदी, यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्ल अर्शहू, का बि छांव न हूंदी पर अल्लाह जे अर्श जो पाछुलो। सबातुन युज़िल्लुहुमुल्लाह फी ज़िल्ल अर्शिही यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्ल। 7 माण्हू अहिड़ा हूंदा जिन खे क़यामत जे ॾिहाड़े में अल्लाह ताला पंहिंजे अर्श जे पाछूले जे हेठि विहारींदो, जंहिं ॾिहाड़े ॿियो को बि पाछो न हूंदो। पर 7 माण्हू अहिड़ा हूंदा जिन ते न हिसाब हूंदो, न पुछाणो हूंदो, न गर्मी जी ख़बर हूंदनि, न को हिसाब किताब हूंदनि, बेहिसाब जन्नत जा। हाँ रब करे शर असां बि उन्हनि 7 माण्हुनि में जा बणिजी पओ। पुट हिसाब ॾेई पूरा कोन पवंदासीं, पूरो पए। अदिल करी ते थर थर कंबन, अदिल करी ते थर थर कंबन, उचिया शान वाले फजल करी ते बख्शे जावन, फजल करी ते बख्शे जावन, मुवर गे मुहकाले। अदुल कदी त अदुल में छुट्टी कोन सघबो, पर जे यार फजल कयो त पोइ उमेद आहे त छुट्टी वेंदासीं। साईं फरमाइनि था त 7 ॼणा अहिड़ा माण्हू हूंदा जिन खे क़यामत जे ॾिहाड़े में अल्लाह ताला अर्श जे पाछूले में रहाई। कहिड़ा 7 माण्हू? सही मुस्लिम जी हदीस आहे। मुझे मदीने वाले ताजदार फरमायो इमामुन आदिलुन, पहिरियों अदल वारो बादशाह वडेरो आहे, अमीर आहे, रईस आहे, सूबो आहे, अदल कंदो आहे के रैयती सां ज़ुल्म नथो करे, पंहिंजे राज वारनि खे नाहक चटियूं नथो भराए, कंहिंसां ज़ुल्म न कंदो आहे, मगर हर कंहिंखे पंहिंजो बच्चो समझी करे हर के रैयती सां सुठो सलूक रखंदो आहे। इहो सूबो, इहो हाकिम, इहो आदिल क्या मजे ॾियारे में अल्लाह जे अर्श अज़ीम जे पाछूले हूंदो। वशाबुन नशा फी इबादतिल्लाह, ॿियो उहो नौजवान जेको जवानी में रब जे दर ते मोहट कंदो आहे, जवानी में बख़्शिश घुरंदो आहे, जवानी में अमल साले कंदो आहे, इन नौजवान खे क़यामत जे ॾियारे में अल्लाह ताला पंहिंजे अर्श अज़ीम जे पाछूले हेठो रहाईंदो। मज़ो तो तॾहिं आहे जॾहिं जवानी में रब ॾे मोट कंदो। कर जवानी में इबादत, अरे काहिली अच्छी नहीं, जब बुढ़ापा आ गया फिर बात पर पड़ती नहीं। इबादत आहे जवानी वारी न,
वक्त जोनी तोब कर दे शेवे पैगंबरी वक्त पीरी गुरगुजालिम में शब्द परहेजगार जवानी जो सजदो पैगंबरी इबादत अरे जेकर पोरो थी वियो पो इबादत करे त ईअं जे बघड़ जा दंद भॼी पवन खंडो बणजी वञे बकरी खे फाड़े न सघे पो चए त हाणे मां आबिद फ़कीर थो थियां हां मज़ो त तॾहिं आहे जॾहिं जवानी में रब जे दर ते मोट करी अशाब ताइब हबीबुल्लाह मुझे सुने हबीब मदनी घोट फरमायो जेको जवानी में तौबा ताइब थींदो आहे इहो अल्लाह जो हबीब आहे रब जो दोस्त आहे सलात मुझे सुने वरी सलात अल्लाहुम्म सल्ली अला हबीबिना मुहम्मद व आली व असहाबी अजमईन ओ मुझा अजीज भा ओ मुझा मिठा भा जवानी जो वक्त अजीब वक्त थई ओ नौजवान ओ ज़िद्दी वारा अज टाइम थई जो यार जे दर ते मोटी पव हेड़ी मजलिस रब तोखे मिलाई आ हेड़ी सिकुर वारी बरकतुन भरी महफिल में अज जेकरे तू बख्शिश घुरी दिल जो दिल में वायदो करी त मौला वरी गुनाह जो कम न कंदुसि मूंखे पंहिंजे दर तां माफ़ी जी ख़ैरात ॾे ख़ुदा जो कसम इते जो इते तोखे माफ़ी जी ख़ैरात मिली वञे हे बुढ़ापा भी गनीमत घर जवानी हो चली ये बुढ़ापा भी न होगा मौत जिस दम आ गई होदा जे जवानी गुजरी वही थई कुराड़प अची वई आ तब कुराड़प भी गनीमत आ मौत अची वियो त कुराड़प भी कोन हूंदई अज अछरी ॾाढ़ी आ अज पोइणो बणजी वे पंहिंजे मालिक जे दर ते रब जे दर ते माफ़ी तलब थी या अल्लाह मिठे मोहम्मद पाक जे सदके हुसैन जे नाने जे सदके मुझे गुनाहन के माफ़ी दे या अल्लाह मुझे खताउन के माफ़ कर खुदा जो कसम हदीस पाक में चेतो जरे बुढ़ड़ो मानू ज़ईफ़ मानू अछड़ी दाढ़ी खणी रब जे दर ते ईंदो आ रब फरमाईंदो मूंखे हया ईंदो आ कीअं बाने के खाली मोटाया जरे मुझे दर ते ईंदो आ त लखे गुनाह मां रब बख्शे छॾींदो आ हाय अल्लाह अल्लाह जिया में पाए दर ते बीठी दाया से पंध गिचिया में पाए दर ते बीठी दाया डोह मिड़ोई मुंह में ऐब मिड़ोई मुंह में अज बख्शाइण आई आया पंध गिचिया में पाए दर ते बीठी दाया ओ पंध गिचिया में पाए दर ते बीठी दाया फकी अबुल समरकंदी मुझा दोस्त तंबीउल गाफिलीन किताब के अंदर या रिवायत आंदी आ हदीस बयान कया तो हुजूर अलैहिस्सलात वस्सलाम पंहिंजे कचहरी में वेठा हुजन मुझो दिल पर मोहम्मद करीम पंहिंजे सहाबन सां गॾु वेठो आ ॿाहिरों हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु आयो आ पर उमर जे अखियुनि में ॻोढ़ा हिन रोंदो आयो मुझे सोने नबी पूछो ओ उमर छो रोंदो आयो आ केड़ी चीज तोखे रोआरे विधो आ अर्ज़ की या रसूल अल्लाह कुर्बान वञा तव्हांजे हिन मजलिस जे ॿाहिरि हिकिड़ो नौजवान वेठो आ हिकिड़ो कुरैशी नौजवान आ ज़ारो कतार रोई रहियो आ हंजू हारे नीर वहाए रहियो आ उन जे रोअण खे उन जे आज़ी ऐं मीज़ारी खे ॾिसी बेख्तियार मूं उमर खे रोअण अची वियो आ ओ मुंहिंजा सोना हबीब ॾाढो बाकारे थो पियो रोए थो पियो हुज़ूर फरमाए तेरे नौजवान खे वठी अचो ओ नौजवान मुंहिंजे सोने हबीब जी ख़िदमत में पेश कयो वियो आहे हुज़ूर फरमाईंदा ओ नौजवान तू छाजे लाइ रोई थो पियो अर्ज़ कई सुणा पंहिंजा गुनाह यादि था अचनि पंहिंजो ख़ताऊं यादि थियूं अचनि पंहिंजे ख़ताउनि खे यादि करे रोआं थो पियो त हले मुंहिंजो आख़िरत में कहिड़ो हाल थींदो हुज़ूर फरमाईंदा ओ नौजवान तो भला केतिरा कहिड़ा गुनाह कया आहिनि तुंहिंजा गुनाह घणा या आसमान जा सितारा घणा अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह
सितारन का मुझा गुनाह घना हुजूर फरमाइंदा भला तुझा वरन जा पन्न घना या तुझा गुनाह घना। अर्ज करे तो सुना वरन जे पन्न खावे मुझा गुनाह घना।